नाज़रीन आवाज़ न्यूज़ में वलीकार अमया संजा सैयद शामिल करना से हेडलाइन। अगून सदर आसिफ अली ज़रदारी की तबीयत ओचितो ख़राब थी वई। आसिफ अली ज़रदारी के कराची की खानगी अस्पताल में दाख़िल कर वियो। बख्तियार भुट्टो ज़रदारी पीर की अयादत लाए मुड़स सूरत दुबई का कराची पहुंची वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पिण कराची पहुतल। सिंध हुकूमत फोती कोटा तहत 367 नौकरियों ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह की सदारत हेठि थियल इजलास में नौकरियों ॾियण जी मंजूरी ॾिनी वई आहे। सिहत खाते में 66, ज़राअत खाते, औकाफ़ खाते ऐं कॉलेज एजुकेशन में 9, एक्साइज़ खाते में 3 ऐं खुराक खाते में 4 नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। फॉरेस्ट खाते में 6, आबपाशी खाते में 3 ऐं खुराक खाते में 4 नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। छाएताली पॉपुलेशन में 9 ऐं वर्क्स एंड सर्विसेज तोड़े कानून वारे खाते में 3 नौकरियूं ॾियण जी मंजूरी। बहरा टाउन खिलाफ केस दाख़िल करण वारो मामलो फरियादी अमीर कबूल मुबैना दबाव से मलिक रियाज़ नाले तां हथ खणी वियो। सिंध लीगल एड कमेटी के वकीलन फरियादी खां ला तालुकी ज़ाहिर करे छॾी आहे। एडवोकेट मोहम्मद खान शेख जो चवण आहे त दबाव ते फरियादी मुख जवाबदार जो नालो नथो ॾे। सौदेबाजी करण ते हाणे अमीर कबूल जो केस न विढ़ंदासीं। हलीम आदिल शेख ते कब्जे जा इल्ज़ाम दुरुस्त आहिनि। नैब चेयरमैन हुकूमत हथां ब्लैकमेल थी रहियो आहे। मुल्क में नैब की बदमाशी न हली सघंदी। नैब चेयरमैन इख्तियार जो नाजायज़ इस्तेमाल करे पियो। भले नैब घबराए डिॼण वारो न आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं रुगो पीपी ऐं नून लीग जे अॻवाननि ख़िलाफ़ कार्रवाई थिए पई। नैब पीटीआई जे माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। वीडियो नैब चेयरमैन खे किथे न छॾींदी। सभई सियासी पार्टियों पाक फौज सां गॾु आहिनि। क़ौमी मफ़ाद ते को बि इख़्तिलाफ़ न आहे। पाकिस्तान की ज़मीन के कंहिंखे बि इस्तेमाल करण न ॾिबी। हुकूमत अपोजिशन के गॾु खणी हलंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो बयान। सितमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवण हो त तालिबान जो हुकूमत में अचणु एतिरो आसान न हूंदो। कोशिश कयूं पिया त अफ़गानिस्तान में ॻाल्हियूं थियनि। मुल्क में कोरोना वायरस जा हाणे जारी। वायरस विघे वधीक 24 मरीज़ फौत। फौतुनि जो अंग 22,345 थी वियो। 24 कलाकनि दौरान 277 नवां केस रिपोर्ट। कोरोना की हाकारी शरह 72 2 सैकड़ो रही। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जी इंटेलिजेंस ॼाण ते कराची जे औरंगी टाउन वारे इलाइक़े में गॾियल कार्रवाई। धाड़नि ऐं फुल लुट जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस जवाबदार मोहम्मद हुसैन गिरफ़्तार। रेंजर्स तर्जमान मूजिब जवाबदार जे कब्ज़े मां धाड़े में इस्तेमाल थियल हथियार ऐं फुर कयल सामान भी बरामद कयो वियो। रनोलायर में प्रेस क्लब के हथियारबंदी फायरिंग। प्रेस क्लब के मुख्य गेट ते ड्यूटी ते मौजूद एहलकार की जवाबी फायरिंग। सरकार की फरियाद ते ब धारदार केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस ॿिनि जवाबदारनि रेहान खानज़ादे ऐं एहसन खानज़ादे खे गिरफ़्तार करे वरितो। रनोलायर जी भील कॉलोनी मां 2 ॿार पुरस्कार नमूने गुम। नींगर मोती भील ऐं बिलाल शाह जा वारिस परेशान। ॻोल्हा बावजूद ॿिन्ही ॿारनि जो पतो न पइजी सघियो। ठारूशा वासी ज़हनी माज़ूर नौजवान मोहम्मद ओस्मान बालादी काज़ी अहमद मां पुरस्कार नमूने गुम। दादू जी हुसैनाबाद कॉलोनी के मदरसे मां नींगर हमाद अली ज़हूर पुरस्कार नमूने गुम। ॻोल्हा बावजूद पतो न पइजी सघियो। सरहद वेझो ॻोठांदड़ संदराणी में हथियारबंदनि हथां संदराणी बिरादरी जो चङो मुड़ुस क़त्ल। अणॼातल हथियारबंदनि संदराणी थाणे जी हद में चङे मुड़ुस अब्दुल लतीफ़ संदराणी खे क़त्ल कयो। वाक़िए खां पोइ इलाइक़े में ॾहकाव पखिड़ियल।
कोयटा जी सरियाब रोड वारे इलाइक़े में एक ॼणे जो लाश हथायो। लाश जी सुञाणप मोहम्मद इब्राहिम तौर थी। कंबरी भर पासे वारे इलाइक़नि में ओड़ी जे वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। ब्रोही पाड़े में पोरिये जो मासूम पुट अबूबकर ब्रोही उड़ी विघे फौत थी वियो। सिहत खाते वबा जे कंट्रोल लाइ के बि उपाउ न वरिता। गाज़ी अहमदनगर ॻोठ साईं बख्श कलोई देह पट पेरल में ज़मीन जी मालिकी तां कलोई बिरादरी जी ॿिनि धीरनि विच में झेड़ो लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 12 ॼणा ज़ख़्मी। ऐं कंदरामा नौजवान ज़ाहिद शाह गुज़िरियल 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान। संदनि चवण आहे त नौजवान घरां निकितो आहे त वापसि नाहे आयो।